नासी नमा के आगे नासी पाकिस्तान पीपल्स पार्टी इमरान खान ते थियल हमले जी मुकम्मल जांच कराइण जो मुतालबो करे चुको आहे। ख़बर मां शेयर कई पिया। पाकिस्तान पीपल्स पार्टी इमरान खान ते थियल हमले जी मुकम्मल जांच कराइण जो मुतालबो कयो आहे। क़ौमी असम्बली में खिताब कंदे वफ़ाक़ी वसी सियासत आमरी चयो त नथा चाहियूं त जेकी तकलीफ़ असां ॾिठियूं उहे का बि जमात बि ॾिसे। हुन चयो बेनज़ीर भुट्टो जी शहादत ते आसिफ अली ज़रदारी पाकिस्तान खपे जो नारो हयो। वफ़ाक़ी वसी सियासत आमरी वधीक चयो त पीपल्स पार्टी जवरियत लाइ क़ुर्बानियूं ॾिनियूं आहिनि। ख़बर आवाज़ शेयर कई पिया। पाकिस्तान पीपल्स पार्टी इमरान खान ते थियल हमले जी मुकम्मल जांच कराइण जो मुतालबो कयो आहे। क़ौमी असम्बली में खिताब कंदे वफ़ाक़ी वज़ीर शाहज़ियाद अमरी चयो त नथा चाहियूं त जेकी तकलीफ़ असां ॾिठियूं उहा का बि जमात ॾिसे। हुन चयो त बेनज़ीर भुट्टो जी शहादत ते आसिफ अली ज़रदारी पाकिस्तान खपे जो नारो हयो। वफ़ाक़ी वज़ीर शाहज़ियाद अमरी चयो त पीपल्स पार्टी जवरियत लाइ क़ुर्बानियूं ॾिनियूं आहिनि। अवां के आग कई पिया। पाकिस्तान पीपल्स पार्टी इमरान खान ते थियल हमले जी मुकम्मल जांच कराइण जो मुतालबो कयो आहे। क़ौमी असम्बली में खिताब कंदे वफ़ाक़ी वज़ीर शाहज़ियाद अमरी चयो त नथा चाहियूं त जेकी तकलीफ़ असां ॾिठियूं उहा का बि जमात ॾिसे। हुन चयो त बेनज़ीर भुट्टो जी शहादत ते आसिफ अली ज़रदारी पाकिस्तान खपे जो नारो हयो। वफ़ाक़ी वज़ीर शाहज़ियाद अमरी वधीक चयो त पीपल्स पार्टी जवरियत लाइ क़ुर्बानियूं ॾिनियूं आहिनि। ख़बर आवाज़ शेयर कई पिया। पाकिस्तान पीपल्स पार्टी इमरान खान ते थियल हमले जी मुकम्मल जांच कराइण जो मुतालबो करे चुको आहे। क़ौमी असम्बली में खिताब कंदे वफ़ाक़ी वज़ीर शाहज़ियाद अमरी चयो त नथा चाहियूं त जेकी तकलीफ़ असां ॾिठियूं उहा का बि जमात ॾिसे।